पंहिंजे मुंहुं हू ईअं गैर सरकारी तरह चवंदी रहंदी त हुनजी तारीख़ में अहमियत न आहे, लेकिन अगरि प्रेस रिलीज़ जारी थिए थी ऑफिशियली नेशनल सिक्योरिटी कमेटी जे, ऐं हुन में चयो वञे थो त इतफ़ाक़ थियो आहे त इलेक्शन न कराया वञनि, ऐं हुनजी अगरि ISPR तरदीद नथी करे त पोइ सम्झो वेंदो त इस्टेब्लिशमेंट हिन बयानीअ सां इतफ़ाक़ ऑफिशियली बि करे थी, जेको लेकिन वरी बि मुंहिंजो ख़्यालु आहे, थी सघे थो ग़लति हुजे, ऐं सम्झां त इस्टेब्लिशमेंट पंहिंजे पाण खे पासीरो रखंदी, छाकाणि त हू ऑप्शन्स बि त ओपन रखंदी न। हींअर ई अगरि धुर थी वेंदी त सुभाणे अगरि सफ़ा डेडलॉक थी वञे, हींअर ई सफ़ा डेडलॉक आहे, लेकिन इहो आहे त अगरि सुभाणे कुझु करिणो पए त हू ज़ाहिरी तरह न्यूट्रल हुजे, हू नवाज़ लीग या PDM या हिकिड़े पासो न झले बीहे। ऐं हींअर हिकिड़ो PDM ऐं हिननि जो पासो वठण जो मतिलबु थींदो त इस्टेब्लिशमेंट वरी पंजाब में जे हद ताईं या जेके सोशल मीडिया जे हद ताईं वरी PTI ऐं प्रो इमरान सर्कल्स जे डिस्कशन में अची वेंदी, जंहिंजो हरू भरू इस्टेब्लिशमेंट को फ़ाइदो, PDM खे फ़ाइदो थींदो, पर इस्टेब्लिशमेंट खे कहिड़ो फ़ाइदो थींदो।